जिए लतीफ़ी बोली। दोस्तों, अॼु असीं सिंध जे सदा हयात ऐं हर दिल अज़ीज़ शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अलैहि रहमत जे रिसाले मां सुर सोरठ बाबति पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदासीं ऐं पंहिंजी ॼाण ऐं सम्झ सारू उन ते रोशनी विझण जी कोशिशि कंदासीं। भिटाई साहिब जे समूरनि सुरनि जा नाला अक्सर करे रागमाला तां वरितल आहिनि। सुर सोरठ जो नालो बि रागमाला तां वरितल आहे। जीअं भिटाई साहिब जो समूरो कलाम दंबूर जी तार ते ॻायो वॼायो वेंदो आहे, तंहिं करे उन कलाम जो राग विद्या सां तमामु गहिरो सबंध आहे। राग विद्या जे उसूल पटंदड़ सुर सोरठ रागमाला जे 6 वॾनि रागनि मां राग भैरव जी 10 नंबर रागणी आहे। ॿी रवायत मूजिबि सुर सोरठ ठाठ खमाच जी रागणी शुमार कई वई आहे। राग सागर जो मुसनिफ़ जनाब पीरबख्श मुग़ल साहिब लिखे थो त सुर सोरठ खमाच ठाठ जी रागणी आहे, ओढो काढो रागणी आहे। आरोही में गंधार ऐं धीवत ऐं अमरोही में गंधार वर्ज अथसि। आरोही में मध्यम कोमल, अमरोही में मध्यम ऐं नखाद कोमल ऐं बाक़ी सुर तीवर लॻंदा अथसि। वादी सुर रखब अथसि ऐं समवादी सुर धीवत अथसि। पोएं पहर राति जो ॻाइजे। आरोही अथसि सा रे म प नी सा ऐं अमरोही अथसि सा नी ध प म रे सा। सुर सोरठ सिंध जे मशहूरु इश्किया दास्तान सुर सोरठ सिंध जे मशहूरु इश्किया दास्तान सोरठ राय ॾियाच जे किसे ते ॿधलु आहे। शाह जे रिसाले जे ॿियनि सुरनि वांगुरु हीउ सुर बि मुख़्तलिफ़ दास्ताननि वायनि बैतनि में विरायल आहे। जीअं बैत आहे त अलाह जी आस करे हलियो हीअं चारण ॿधा चंग के झूड़ा ऐं झाई डोली राय ॾियाच जी ॾूरां ॾिठाई वेंती वाइद दर तंहिं वेर कयाई सबा जा साईं राव रिझाई राग से। अलाह जे आसरे ते ॿिजल अनी राय जे इलाइक़े में निकिरी राय ॾियाच जी नगरी ॾांहुं उसियो ऐं पंहिंजे साध खे ठाहे जोड़े सिंगारे तयारु करे निकितो। परे खां राय ॾियाची पालकी ईंदे ॾिठई ऐं उन वक़्तु ई धणी दर ॿाॾाए दुआ घुरी चयईं त मालिक राजा खे राग ते रिझाए ॾिजां। ॿिजल राय ॾियाच तां मुखातिब थी चवे थो त आउं परदेस खां पंधु करे कई हिते आयो आहियां। तूं अर्श ऐं उभ ऐं आसमान ते आला ऐं मथां दर्जे ते आहीं ऐं आउं भूरो आहियां, यानी अॼाण बेख़बर ऐं मोगो हिन ज़मीन ते घटि ऐं अदना दर्जे जो आहियां। तूं कीअं रिझी राज़ी थींदे? हीउ मंगतो सिर जो घुरजाऊ आहे। बैत आहे त परदेस जा पंधु करे हली आयो हूं ऊंचो तूं अर्श ते ऐं भूरो मथे भूं कीअं तुसंदे तूं हीउ सिर सवाली मंगणू। तुंहिंजे मान मर्तबो ऐं शान शौक़त जी वाखाण सुणी ॿुधी परदेस खां पंधु करे हिते आयो आहियां, पर मूं मत जे मूड़ल ऐं भूरे खे सम्झ में नथो अचे त तोखां कहिड़ी अटकल रम्ज़ ऐं राज़ ऐं तरीक़े सां घुरां। मूंखे का अहिड़ी ख़ैरात या दान ॾिजां त जीअं मुंहिंजी घुर्ज पूरी थिए ऐं दिलि जूं सारियूं मुरादूं ऐं आरज़ू तमन्नाऊं सभु पूरियूं थियनि। चारण जी हिन गुफ़्तो शनेद खे भिटाई अलैहि रहमत कुझु हिन रीति तो बैत में फरमाए त परदेस सां पंधु करे सुणी आयसि शान मंगा कहिड़ी मत से निसोरो नादान सोको ॾियारी दान जो तमा खे तर्क करे। सर्दी में ठीकु नथो रहां ऐं गर्मी जी मुंद में बि सोज़ो गुदाज़ में थो गुज़ारियां। घुरजाऊ आहियां, साज़िंदो आहियां, मूंखे पंहिंजी शरण अमन अमान में रख। हिन रुबाब वॼाईंदड़ खे को खलील वारो ॻुझ ॿुधाए। बैत आहे त सर्दी सालिम न रहां, गर्मी थियां गुदाज़, अमन ॾीज अमानतूं साइल हणी साज़, रबाबी खे राज़ ख़ालिस ॾीज खलील जो। रबाबी खे राज़ ख़ालिस ॾीज खलील जो। ॿिया सभु दर छॾे तो वटि आयो आहियां। ऐं सोरठ या सुरीला कांद का मुंहिंजी सार ल ऐं ख़बरचार वठ। मूं मिसकीन ग़रीब फ़क़ीरी ख़ाली झोली या पांद पुर करे ॾे, भरे ॾे। भिटाई अलैहि रहमत फरमाए थो त ॿिया दर ॾेई बन आयसि तुंहिंजे दर सुहारा सोरठ वर का मुंहिंजी कर भला भेरे भर पालो पांद पेनार जो।
हिन सुर ते अॻिते रोशनी विझण या अंदरूनी उपचार करण खां अॻु में हिन सुर जो तारीख़ी पस मंज़र बयानु करण बि तमामु ज़रूरी आहे। हीउ किसो ग़ालिबन 1520 जो आहे। कच्छ काठियावाड़ जे किनारे सां सुंगल ॿेट जो राय समूह हिकु वॾो सखी हो। संदो नालो भोजराज हो। खेसि 59 धीअरूं हुयूं। जॾहिं 60 धीउ ॼाई तॾहिं हुनजो वक़्तु पंडितनि खां पुछाईं। जिन चयसि त जॾहिं बालकी सामाई बि तॾहिं हुनजे संग सां जंग लॻंदी ऐं वॾा कोस थींदा ऐं तुंहिंजी बादशाही ख़तमु थी वेंदी। नेठि फ़ैसिलो थियो त छोकिरी खे संदूक में विझी दरिया में फिटो कजे। संदूक लुड़ंदी लुड़ंदी वञी राय खंगार जी बादशाही मां निकिती। उन मुल्क में रतनू नाले कुंभार बि रहंदो हो, जंहिंजी कारीगी मुल्का मुल्क मशहूरु हुई। इतफ़ाक़ सां रतनू कुंभार दरिया तां पाणी भरण आयो त परे खां दरिया में खेसि हिकु संदूक लुड़ंदे नज़र आई, जा अची दरिया जे कपर सां लॻी। रतने हिमत करे संदूक ॿाहिरि आणे खोली त छा ॾिसे, संदूक में हिकु अमूल माणक बालकी सुती पई आहे। पासे खां हीरा जवाहिर पिया आहिनि। रतने जी ज़ाल बि औलाद लाइ मांदी हुई। तंहिंखे जा ही न्याणी मिली त ॾाढी ख़ुशि थी। बालकीअ जो नालो प्यार मां सोरठ रखियाऊं। अॼु नंढी सुभाणे वॾी नेठि अची जवान थी। सूंहं सोभिया में जहिड़स का बि कान हुई। उन समय गिरनार जो राजा राय खंगार हो ऐं अजमेर जो राजा अनी राय हो। ॿई दंगई राजा हुआ। रतनू कुंभार वेठल राय खंगार जे पासे हो, पर संदसि यारानी दोस्ती राय अनी राय सां हुई। अनी राय अजमेर जो राजा हो। रतने कुंभार सोरठ जो संग राय अनी राय खे ॾिनूं ऐं राजा खे अहिड़ी मुबारकी बि ॾियारे मोकिलियईं। अनी राय पंहिंजो कान रतने खे ॾिनूं ऐं नौकर चाकर ॾेई रवानो कयईं। चयसि जे आउं हलंदुसि त राय खंगार कावड़बो, तंहिं करे मुंहिंजी कान सां सोरठ खे वेॾी चाढ़े फेरा ॾियारे मूं ॾे मोकिले ॾिजां। सोरठ जी शादी अनी राय जे कान सां करे जॾहिं ॼञ निकिरण जो सांभाव कयो तॾहिं राय खंगार खे ख़बर पइजी वई। ते रतने कुंभार खे घुराए खांसि अहिवाल वरितो। अहिवाल मालूम थियण बाद राय खंगार खेसि चयो त सोरठ ज़ाल आहे मुंहिंजी, तोखे बि जवाबु त अनी राय खे बि जवाबु। साईं मुंहिंजा लिखे जा लेख आहिनि। सोरठ किथे ॼाई किथे निपनी मङी कंहिंसां ऐं परणी कंहिंसां, पर जीअं नसीब में लिखियो हूंदो तीअं ई थींदो। चवंदा आहिनि त लिखे मुंहिंजा लिख ज़रो ज़ाया न थिए, लिखे मुंहिंजा लिख ज़रो ज़ाया न थिए। राय खंगार जूनागढ़ जो राजा हो। संदसि कोठ गिरनार जबल जी चोटी ते ठहियलु हो। वाक़ुफ़ माण्हू खां सवाइ ॿियो को बि कोठ ताईं पहुची न सघंदो हो। कोठ जे चौधारी तमामु गहरो पहिरो ऐं चौकसी हूंदी हुई। अनी राय खे जॾहिं ख़बर पई त संदसि मंग राय खंगार ज़ोरी खणाए वियो आहे तॾहिं वॾो लश्कर वठी राय खंगार ते काए वियो ऐं जूनागढ़ ते घेरो कयईं, मगर माण्हू माराए पुठ ते मोटी आयो। अनी राय मोतियुनि जो थाल मुल्क में घुमाए त जेको बि राय खंगार जो सिर वढे ईंदो तंहिंखे थाल मोतियुनि जो ॾिनो वेंदो। बीजल चारण जी ज़ाल थाल वठी रखियो ऐं बीजल खे चयईं त वञी कीनरे जी करामत सां राय खंगार जो सिर वढे अचु। बीजल कीनरो कुले करे गिरनार जे कोठ में वियो ऐं वञी कीनरो वॼाए राय खंगार खां संदसि सिर घुरण जी सदा आयाईं। राय खंगार सोरठ ऐं ॿियनि माण्हुनि खेसि सम्झायो पर ही बाज़ न आयो। तंहिं ते सोरठ खेसि चयो त सुण चारण सोरठ चए भाई रख भरम मिंथ तई मंगणा राजा गिन्ही म रम ताको दमिज दम त ॾिसां मुंहुं ॾियाच जो। बेटा इले रहमत फरमाए थो त जॾहिं जूनागढ़ में उहो माहिर ऐं कारीगर साज़ींदो पए थो त सॼे शहर में साज़ जो हुल मची वियो। उन साज़ जे सुर मां सिर घुरण जी सदा अची रही हुई। साज़ जो आवाज़ु जॾहिं कोठ अंदरि दायनि ऐं ॿायनि ॿुधो त उहे बि दरमांदियूं थी पियूं ऐं उन साज़ ऐं सुर जो मथनि बि अहिड़ो जो गहरो असरु थियो जो आपे मां निकिरी वियूं। बहितर जाजक जूनागढ़ में को अताई आयो तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो। शहर सॼो ई सुरनि से तंदुन तपायो, शहर सॼो ई सुर से तंदुन तपायो। दायूं दरमांदियूं थियूं ॿायनि ॿाॾायो। चारण ते चाहियो त मारी आहे मंगणू। चारण जॾहिं
घरां निकिरी जूनागढ़ ते वियो त सिर जी तमन्ना या आरज़ू उतां ई दिलि में रखी निकितो। धन दौलत जी खेसि का बि तलब घुर्ज कोन हुई, न कोई मोती मरजान ऐं हीरनि जी घुर ते कयईं। राजा खे चयईं त आऊं तो वटि इन करे आयो आहियां जो मूंखे ख़बर आहे त तूं इनकार नाहीं कंदो ऐं तूं कंहिंखे बि ख़ाली हथनि कोन मोटाईंदो आहीं। तुंहिंजी सखावत मूं हंधे वांगे ॿुधी आहे। तूं पंहिंजी सखा बहादुरी करे मशहूरु आहीं। बेदाद सिर जी हुआं ई हलियो चारण चिताए, सो मूड़ा झले न माल जा थो माणक मोटाए। तो दर आयसि ते जीअं तो नाए न सिखियो। ॿिजे राय ॾियाच सां मुखातिब थी चवे थो त आउं ख़ानदानी मंगराड़ आहियां जिन खे राग विरसे में मिलियल आहे। इहो ॿुधी राय ॾियाच चवे थो त जे तूं ख़ानदानी रागाई आहीं त उन विरसे में मिलियल जेका तोखे ॾात आहे उन फन ऐं ॾात ऐं हुनर मां कुझु मूंखे ॿुधाए सुणाए। भई त आहे त जे मीरासी मंगणा आऊं पिण मंझां तिन, की के मुंहिंजे कन इर्स मंझारां उनजे। हिन सुर में जिते ॿोली जी सुहिणाइप समायल आहे उते वरी ख़्याल जी उनाई बि मिले थी। बीजल खे हिन सुर में तरह तरह जे नालनि सां ऐं लक़बनि सां पिणु नवाज़ियो वियो आहे। मिसाल तौरु चारण, जाजक, अताई, रुबाबी, मंगणू, मंगतो, साहिल, पेनार वग़ैरह वग़ैरह। राय ॾियाच चवे थो त बीजल मूंखे उहा तान ॿुधाए ऐं सुणाए जेका तो गिरनार में घिणंदे हई हुई। तोखे वरी वापसि ॾोराए पंधु मोटी वञिणो आहे या हिते ख़ैर ख़ैरात या ॾाण वठंदे। उन ते बीजल राय ॾियाच खे चयो त मूंखे इहे सभु शयूं न खपनि। इन बीजल ऐं राय ॾियाच जी ॻाल्हि ॿोली ऐं गुफ़्तगू खे भेटाइल रहमत बैत में कुझु हिन रीति तो फरमाए त काजा ॻाल्हि ॻरी बीजलिया ॿुधाए मूं, पीछे जीअं गिरनार में तंदुनि तां करे की तो पंध परे की मंग झलींदे मंगणा। राय ॾियाच इहा ॻाल्हि ॿुधी बीजल खे चवे थो त ॾाण त आऊं राय ॾियाच जी इहा ॻाल्हि ॿुधी बीजल चवे थो त ॾाण त आऊं बिल्कुलु कोन वठंदुसि, न ई ॾूराए पंध ते वापसि मोटी वेंदुसि। मूंखे त तोसां हिकु ॻुझी ॻाल्हि ऐं राज़ सलणो आहे। ऐं सोराठिया सुहाग मुंहिंजी ॻाल्हि पंहिंजी सम्झ जी खिप में खुपाए छॾ त आऊं वापसि मोटी मूर न वेंदुसि। आऊं परे खां पंधु करे तुंहिंजी सिर वठण लाइ आयो आहियां। इन गुफ़्त शनेर खे भेटाइल रहमत कुझु हिन रीति चिटियो आहे त मंग न झलिया मूंहं न मूं पंध परे, गिणी आहे ॻाल्हिड़ी ॻुझी तो ॻरे, सा सम्झ सोरठ वर वेंदसि कीन वरी, परियां पेर भरे तोले आयो आहियां। मतिलबु आऊं सोरठिया बतर आऊं इहे माल मता तोखां वठणु कोन आहियां, न को इहे ॾाण तोखां घुरणु आयो आहियां, न ई का मूंखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। आऊं त जेको मूंखे खपे मूंखे उहो ई घुरिजे। चवंदा आहिनि त वाइदो कजे त निभाइजे, न त असलु न कजे। ऐं ॿी हिकु चवणी मशहूरु आहे त पिराण जाए पर वचन न जाए। हिन सुर में चारण जे चंग खे ख़ूब ॻायो वॼायो वियो आहे, पर राय ॾियाच जे वाइदे वफ़ाई, बहादुरी ऐं सखावत खे बि भरपूर नमूने सां ॻायो वियो आहे। ऐं सिंध जी तारीख़ ते बि ख़ूब रोशनी विधी वई आहे। उन दौर जे चावड़नि समन जे दौर खे बयानु कयो वियो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर सिंध जी मौसीक़ी राग जी रवायत खे बि हिन सुर में क़ाइमु कयो वियो आहे त उन दौर में न सिर्फ़ु रियत राग जी शौक़ीन हूंदी हुई पर राजा बि राग जा वॾा शेदाई हुआ। राग ते रीझी ईअं कंहिं बि राजा सिर वढे कोन ॾिनो। अहिड़ो दुनिया जी तारीख़ में ॿियो को मिसाल नज़र नथो अचे। राय ॾियाच जी बहादुरी खे भेटाई सभु कुझु हिन रीति तो बयानु करे त जाजक तो जोहार 10 भेरा ॾियाच चए, जंहिंमें माल न मिरी जेतिरो तंहिं तूं तमादार, जे अचे कमु कपार त 20 भेरा वढे ॾियईं। राय ॾियाच चवे थो बीजल तोखे सलाम आहे, सो बि हिकु भेरो न पर 10 दफ़ा। जंहिं सिर में कारी मिरी जेतिरो माल कोन्हे तूं उनजो घुरिजाऊ आहीं। जे तोखे मुंहिंजो सिर कमु अचे त 20 घुमरा वढे ॾियां, तूं त हिकिड़ो दफ़ो थो चईं, हिकिड़ो सिर थो घुरी।
ऐं सखणू हॾो हथ करे सतत मोटी वञ, मतां तूं अनी राय अॻियां ॾिठो थी, ऐं जेको तुंहिंजा वाइदो वचन कोल ऐं ॿोल ॿधी आयो आहीं तंहिंमें मथां कचो साबित थी पई। इन ॻाल्हि खे भेटाई साहिबु कुझु हिन रीतो बैत में फरमाए त मथो मथां ई घोरियां, मथो तो मथां ई हॾो ही हथ करे जाजक वेलो जाए, तूं से अनी राय जिम वाचा में विलो वहीं। राय ॾियाच मंगणहार खे चवे थो त जे 100 सिरनि जी तौर करियां ऐं हिकु पुड़ में उहे 100 सिर विझां ऐं ॿिए पुड़ में तुंहिंजी तंद ऐं तान विझां त तो वारो पासो जेको पुड़ सो ॻरो थींदो ऐं वज़नी थींदो। बहितर 100 सिरनि पाए जे तंद बराबरि तोरियां, उटल ओॾाहीं थिए जेॾां ॿीझल ॿुराए, सखणू हॾ आहे सिर में सञण नाहे की। मन जेकॾहिं 100 सिर बि आउं साइमी में विझी तोरियां या के कांटे में विझी तोरियां, पर तुआरी तंद ऐं तान जेको आहे सो उन ते भारी थींदो। जॾहिं ॿीजल दरबार में राय ॾियाच जे अॻियां किनरो कढी वॼायो त राय ॾियाच जो अंदरि खुली वियो ऐं संदसि सारो वजूद नूरानी तजलनि सां पुर थी वियो। पोइ कटारो खणी पंहिंजे कंध ते हयाईं ऐं सिर धड़ खां धार करे हथ में जले ॿीजल खे ॾिनई ऐं ईअं खंगार सिर ॾेई राय ॾियाच बणियो। भिटाई अल रहमत चयो आहे त गुल छिनो गिरनार जो पिटण थियूं पिटीन, सहसी सोरठ जहिड़ियूं उभियूं ओसारीन, चोटा चरनि हथ में सिर सिंगारियो ॾीन, नारियूं नाज़ करीन त राजा राति रम ॻियो। ॿीजल राय ॾियाच जो सिर खणी अनी राय खे हाणे ॾिनो। अनी राय सिर ॾिसी ॿीजल खे ॾे निकाली ॾिनी। ॿीजल ज़ाल समेत जूनागढ़ आयो। उते ॾिठाई त चंदन जी काठियुनि जी चखिया ते सोरठ पई सती थिए। उन ते ॿीजल बि आड़ा में टिपो ॾिनो ऐं ॿीजल जी ज़ाल बि आड़ा में सती थी। दोस्तो पछाड़ी जो हिन बैत ते था गुफ़्तगू खे ख़तमु करियूं त सोरठ मुई सुख थियो खेमा खया खंगार, न को राग न रूप को न का तंद तंवार, तिहां पोइ मंगणहार ॾिनो सिर ॾियाच खे। दोस्तो इहो असांजो अॼोको मौज़ू सुर सोरठ, वरी बि शाह अब्दुल लतीफ़ भिठाई जे रिसाले मां को ॿियो सुर खणी उन ते वरी तव्हांजे अॻियां ॻाल्हि ॿोल कबी। तेसि ताईं इजाज़त ॾियो। यार ज़िंदा सोबत बाक़ी, जिए लतीफ़।